असा जो उस्ताद मोहम्मद उमर होंदो एडो जो महमूदाबाद ओ चई मां जो मास्टर थिस त 30 रुपया मुंजी पगार घणी पगार 30 रुपया मुंजी पगार थी चई से जोगी साहब पगार जो मिली त खणी आयुस घर अबे अम्मा जे आडो जे रखे में कतार पैसा जे नंढा बार ठाए पैसा रखना अगे उदा डेंगला चांदी जा चे बाबे जे आडो चे कतार में पैसा रखन त पी चयो पुट ये हेतरा पैसा मां चयो हाओ बाबा सही सरकार दिना हन मां त कोन चयो मां पाण दिना वरी पूछा के पुट हर महीने मिलदा मां चयो हाओ बाबा सरकार चवे थी हर महीने में दीदा तो बाबू परेशान थी चे पुट कोई हर महीने में केर खपा हेतरा माना 30 रुपया हुई पगार तो परेशान हो जाता ही पैसा खपा अज 30 रुपया रोजानो नंढो बार थो वठे वो भी खुश न थो वरी वो गाल पियो करे तो असांजो ॾाढो हुयो मास्टर उनके पेंशन मिली सिर्फ 3 रुपया माना बी पेंशन न जी हाणे मास्टर के मिले थी पेंशन यको बरा घड़ी तई न बस उन वक्त में कानून होयो 3 रुपया पेंशन नींदा बस चंदा हाणे जान छे चे साडे डाडे के 3 रुपया पेंशन जा मिलिया डाडो आई डाडी अची परेशान थिया कर मतलब 3 रुपया करे छप्पर में छुपाए रखन कर मतलब किथे खडो खोटे कर मतलब पेटीए जे सवगल में प्या रखन कर मतलब रलन में प्या रखन 3 रुपया खपाने जे ला परेशान माना वो दौर भलो बरकत हुई आने हुए बरकत हुई जी नबी से जे जमाने का दूर थी नी थी बेबरकत क़यामत जो सब निशानी अची वई तो जेके नढियूं निशानियूं वो सब अची नबी से फमान तल तलमत रब्बता आखिरी जमानो अड़ो इंदो जो पुट त पंहिंजे मायरुनि ते आडर हलाईंदा पर न्याणी जेका हयादार न्याणी उहा बि आख़िरत जे ज़माने जी निशानी आहे त अम्मा ते आडर हलाईंदा अॼु न्याणी पंहिंजी अम्मा खे चए थी मूं मुंहिंजा लटा धोता नाश्तो तयार कयो अथई स्कूल कॉलेज देर पई थिए बाबा न्याणी पंहिंजी अम्मा ते आडर हलाए थी कि न नबी से फरमायो आखिरी जमानो इंदो जो धनार बकरार उठार यततावलून फिल बुनियान जगह ने बंगलन में एक बेसा फख्र कंदा असांजा सब वडा धनारा आयन ई ते जेके भी बैठा हो सब इन जा वडा आगे किथे जमीन आबाद मैं हूं बकरी हूं ढगियूं असा जो डाडो होयो उनके हिकड़ी में ते 50 जरेब जमीन पे मिले त मैं न दिन चई खीर ॾेई करे मां भितर वठा किथे हूंदी आबादी वाह वाह क्या शाखो जो पो आबादी न त अॻे सभिनी जो गुज़र बकरिन ते ढगिन ते रडुन ते हूंदो आहे या न नबी से फमा आखिरी जमानो इंदो जो धनार बकरार जगह में एक बे से फख्र कंदा त तुझी जगह भली या मुंजी भली जमानो जी या निशानी देखी अता अर्रजुल इमरातहु व अका उम्महु नबी से फरमायो घरवारे जी फरमा बरदारी कंदा अम्मा जी ना फरमानी कंदा घरवारे जी इज्जत कंदा अमर जी बेइज्जती कंदा घरवारी के प्यार ऐं मोहब्बत जा लक़ब ॾेई करे सॾु कंदा अम्मा के सॾु कंदा त कुराड़ी करे सॾु कंदा बाबा या निशानी अची वई क्या बच वादना सदी कहू अक्सा अबहू दोस्तन के वेझो कंदा पी के परे कंदा दोस्त ईंदो त रोड ते बि उन जो इस्तक़बाल कंदा पी घर में ईंदो त हिकड़े दरवाजे का बाबो इंदो त बे दरवाजे का पुट हलियो इंदो मता बाबो चवे पानी जो कोरो भरे मता बाबो चवे जोर दे पी जे कर घर इंदो त पुट खटता भी कोन उथंदो त बाबो आयो
उते वेठो हूंदो सीटियो बाबो भली पेरन न वे पुट उथंदो बाबा या निशानी बची वई व ज़कात मगरमा ज़कात के चट्टी समझंदा लख ते 2500 ज़कात न ॾींदा चवंदा ये चट्टी आ कमायूं असां ॾियूं वरी मुल्हनि खे अयाशी कर न ॾींदासीं या निशानी बची केर तो ज़कात हज़ारनि में को माण्हू हिसाब करे ज़कात ॾींदो न त कोई ज़कात व उकरिम रजुल मखाफत शरही बदमाश माण्हूअ जी माण्हू इज्जत कंदा समझंदा त ही बदमाश आ ही मुल्क ई कौम जो दुश्मन आ चोरनि ऐं धाड़ेलनि जो पथारीदार आ पोइ बि अॻियां पोयां हुन जे हलंदा इस्तक़बाल कंदा दावतूं कंदा सिर्फ़ु हिन जे करे मथां सुभाणे कामयाब थी असांखे नुक़सान न ॾे निशानियूं त सभु अची वयूं बाक़ी आहिनि 2-3 निशानियूं याजूज माजूज कोई पीपी वारा सभु याजूज ऐं माजूज जेको माल आयो सभु खाई इहा निशानी बची वई आया का शइ बचाई अथनि मास त खाई आहे पर हाणे हॾा बचा आहिनि चवंदा हॾा बि हिननि जा चूसिया बाक़ी रहियो दज्जाल सो दज्जाल ही आयो अथव यहूदियुनि जो हेठि इमरान खान जो दज्जाल बि अची वियो दज्जाल खे सिंह थींदा आहिनि हथरादू दज्जाल भी हथरादू गुरबत पैदा कंदो हथरादू मिस्कीनी गुरबत पैदा कंदो हथरादू माण्हू मारींदो वरी जारींदो सो हिननि भी हथरादू गुरबत पैदा कई लॉकडाउन खत्म कोन थियो आहे वरी ॼाण शुरू थियो लॉकडाउन मता तव्हां सम्झो त कोरोना वई हले जेसि ताईं इमरान आहे तेसि ताईं कोरोना न वई दुआ कयो अल्लाह हिन ज़ालिम खां जान छॾाए निशानियूं सभु अची वयूं आहिनि बाक़ी क़ुरान बचो आहे सो हाणे सॼी दुनिया कढ लॻी आहे क़ुरान जे त क़ुरान न हुजे नॉर्वे में यूरोप में त क़ुरान खे बाहियूं पिया था ॾियनि त हीउ क़ुरान न हुजे असां मुस्लमाननि बि क़ुरान खे छॾे ॾिनो ताकू में सजाया जाता हूँ धो धो के पिलाया जाता हूँ कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमाननि मूंखे ताक़त सजाए रखियो 10 पुतियूं वेड़े छॾियूं अथनि ताक भी छित जे भरिसां लॻायोसीं मथां खां ॿार जो हथ पहुची सघे सॼो साल गुज़री वियो कुरान मजीद जी तिलावत पंहिंजी जाइ ते पर कुरान मजीद के छंडियोसीं भी कोन कबूतर ने झिड़किन जो विठियूं कुरान ते पयूं कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमाननि मुंहिंजो हशर इहो कयो आहे जो कंहिंजी बकरी या ढगी गुम थी वञे त मथे ते खणी करे दर दर ते पिया था मुंगे रुलाए कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमाननि मुंहिंजो हशर इहो कयो आहे जो केर मरी थो वञे त मथनो कुरान था रखनि अहदनामे ते कुरान मजीद लिखी करे कब्र में था विझनि 3 ॾींहनि खां बाद इहो मयत फाटे पियो आहे सॼी बदबू रत ई पूर कुरान में कब्रिस्ताननि में वञो पत्थरनि ते पोतनि ते कुरान मजीद जूं सूरतूं लिखियूं पयूं आहिनि सॼो ॾींहुं कुता ई गॾ कब्रिस्तान में पिया था घुमनि दो दो के पिलाया जाता हूँ कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमान मुखे धोई करे पियल पिया था पढ़ण जे लाइ कोई तैयार कोन्हे आयतुल कुर्सी जो तावीज़ बनाए मुसलमान कुरान गिचीअ में ॿधो वेठो आहे सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं थो ॾिसे कुरान गिचीअ में ॿधो पियो आहे सूरत यासीन जो तावीज़ बनाए मुसलमान कुरान बांह सां ॿधो वेठो आहे बाथरूम में तो वञे कुरान बाह में ॿधो पियो आहे पलीती वारी हालत में नापाकी वारी हालत में आहे कुरान बाह सां ॿधो पियो आहे सॼी दुनिया कुरान जी कढाए बचो आहे कुरान नबी साईं फरमायो सुबुह जो माण्हू उथंदा मस्जिदनि जे दीवारनि तो कुरान जूं आयतूं उॾामी वेंदियूं पत्थरनि तो कुरान जूं आयतूं उॾामी वेंदियूं हाफ़िज़ जो उथंदा त हाफ़िज़नि जे सीननि में कुरान हलियो वेंदो बस कुरान जो हलियो वेंदो पोइ क़यामत क़ाइम थी वेंदी
छो तो कुरान है दुनिया जो रूह, इंसान में रूह है तो इंसान जिंदा, रूह वियो तो लाश जो लाश, इन दुनिया जो रूह तो कुरान, कुरान है तो दुनिया है, कुरान वियो तो दुनिया खत्म। मेहरबानी कयो बाबा इन कुरान के लाज़िम करे वठो, भली शइ याद ॾाढी खुशी थी जो कब्रिस्तान में सॼी राति कुरान मजीद जो वाइस थो हले, बेवफ़ाई ते ॾांहुं ॾिसो त भला हिन राज जा हिते जंहिंजो राज सुतल आहे इहे त सुबुह ताईं हुजनि, असांजा वॾा हिते सुतल सुबुह ताईं वेठा हुजो इन जी संभाल जे लाइ, पोइ कुरान मजीद पढ़ी हिननि खे दुआऊं कयूं, उहे भी बेवफा थी, कोई कब्र में कोन हलंदो, कब्र जो साथी हो कुरान अथव। अॼु जेको हिते कुरान मजीद ॿुधण जे लाइ वेठा आहियूं, इंशाअल्लाह इन जो फ़ाइदो कब्र में थींदो, जॾहिं अंदरि वेंदासीं त पोइ असांखे फ़ाइदो थींदो। अल्लाह से दुआ है अल्लाह ताला इन जलसे के हिदायत जो ज़रियो बनाए, जेके असांजा अज़ीज़ करीब नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फौत थी विया आहिनि, दुआ कयो अल्लाह ताला उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमाए। अल्लाह ताला असांजे लाइ बि क़ब्र जन्नत जो बाग बनाए, जेके ज़िंदा आहिनि अल्लाह से उन्हनि खे बि बख़्शे, जेके फौत थी विया आहिनि अल्लाह से उन्हनि